नाज़रीन हिकु भेरो ॿीहर तव्हांखे वठी हलंदासीं हवाउनि जे शहर हैदराबाद में, जिते धरती मेगा फैमिली फेस्टिवल जारी आहे। हैदराबाद जे ब्यूरो चीफ जहांगीर सेड़ो असां सां वीडियो लिंक ते मौजूद आहे। जी जहांगीर, इंतजार जो घड़ियूं थियूं ख़त्म। धरती मीडिया ग्रुप पारां हवाउनि जे शहर हैदराबाद में 11, 12 ऐं 13 तारीख़ ते थींदड़ फेस्टिवल पंहिंजी तमामु तर हुस्नाकिन सां शुरू थी चुको आहे। ऐं तव्हांखे ॿुधायां त हिते जेको आहिनि सो फनकार स्टेज ते पहुची चुका आहिनि। धरती टीवी जे तरफ़ां हैदराबाद वासियुनि जे लाइ हिकिड़ो वॾो गिफ्ट ऐं तोहफ़ो आहे, जंहिंमें मेगा फेस्टिवल असां लॻायो आहे। ऐं हीअ जेको आहे मूंखे वरी ख़ुशी ॿुधी करे थी आहे त हैदराबाद जो अवाम भरपूर तादाद में आयो आहे। हज़ारनि जे अंग में औरतूं, ॿार, बुढा, नौजवान, हर उमिरि जा माण्हू जेके आहिनि से हिन फेस्टिवल में आया आहिनि, उनखे इंजॉय करे रहिया आहिनि। ऐं धरती टीवी जी ऐं टीम खे मुबारकबाद पेश थो कयां। उन्हनि जी महिनत रंग लाथो ऐं अॼु हैदराबाद में उन्हनि ख़ूबसूरत रंग रचाया आहिनि। ऐं सम्झा थी नफ़्सा नफ़्सी जे दौर में अहिड़ा फेस्टिवल जेके आहिनि इंसान जे लाइ हिकिड़ी रूह जी ग़िज़ा सम्झी सघे थो। ऐं ख़ासि तौर ते कराची खां आई आहियां हिते फेस्टिवल में शिरकत करण जे लाइ। ऐं सम्झा थी त सभिनी माण्हुनि खे हिन फेस्टिवल में शिरकत करे हिनखे कामयाबु करणु खपे। हैदराबाद जे हवाउनि में बि थींदो रहंदा आहिनि। हुननि जो जेको बि प्रोग्राम आहे ॾाढो सुठो आहे। कैमरामैन इमरान फारूक सां गॾु जहांगीर सेड़ो, धरती न्यूज़, हैदराबाद।